सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अवां सभिनीनि साण ऐं इहा ख़ुशी वंडणु चाहींदसि त बिस्मा 13 सालनि जी नंढड़ी ऐं उन एॾो सुठो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे जेको असांजे लाइ ख़ुशी जो बाहिस आहे। सो बिस्मा जे हवाले सां थोरो ॿुधाईंदी हलंदसि त टंडे आदम जी होनहार न्याणीअ जो तमामु वॾो कारनामो ॻोठ मुला मखण जी रहवासी 13 वरियनि जी न्याणी बिस्मा मुस्तफ़ा सोलंगी नासा जी हिकु प्रोजेक्ट तहत निहायत ई क़ीमती ऐं साइंसी चश्मो तयारु करे वरितो आहे जेको ड्राइविंग दौरान कंहिं बि ड्राइवर खे निंड करणु न ॾींदो ऐं उन चश्मे जे नतीजे में केतिरियूं ई इंसानी ज़िंदगियूं बची वेंदियूं। हिन नींगरी बिस्मा मुस्तफ़ा सोलंगी खे दुनिया जी सभ खां वॾे साइंसी इदारे नासा पाण वटि घुराए वरितो आहे ऐं हीअ न्याणी ग्रुप समेत अमेरिका पिणु रवानी थींदी। सो असांजे लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं बिस्मा आई थिंक अमेरिका रवानी थी चुकी आहे जी। सो थोरो बिस्मा जे हवाले सां तव्हां कीअं ऐड कंदा प्रोग्राम में? बिस्मा मूं तव्हांखे जीअं पहिरीं ज़िक्र कयो त असां वटि लाज़वाल टैलेंट आहे। हाणे हींअर माशाअल्लाह अपॉर्चुनिटी इहा आहे त हर को ॿार नंढे हूंदे तव्हां ॾिसो त हुनखे उन वालदा मोबाइल फ़ोन ॾेई थी छॾे या टैबलेट ॾेई थी छॾे। ईअं ई ॿार डेवलप थियनि था, मुख़्तलिफ़ साइंटिफिक प्रोग्राम्स ॾिसनि था ऐं उन खां पोइ दुनिया कनेक्टेड आहे। भले हिते हुनखे का शइ न मिले पर दुनिया लेवल ते उनखे हिकिड़ी सुठी टीचिंग मिली वञे थी, सुठी जेका आहे पंहिंजो हुनखे ऑनलाइन वीडियोज़ मिली वञनि था ऐं अहिड़ा ॿार गॉड गिफ्ट बि हूंदा आहिनि पर उनजे पेरेंट्स जो बि उनजे मथां रोल आहे, उन स्कूल जो वॾो रोल आहे। अगरि असां पंहिंजी लोकेलिटी में ॾिसंदासीं त पाण वटि इलाही सारा साइंटिफिक एग्ज़िबिशन्स थियनि था ऐं ॿार बहितरीन क़िस्म जो कमु कनि था स्कूलिंग लेवल ते। हा, पर छा आहे त अनफॉर्चुनेटली असां वटि अहिड़ो कोई इदारो जेको हुननि खे मोटिवेट करे, उन्हनि खे अञा वधीक सपोर्ट करे, फंडिंग करे। पर ॿाहिरि जेको जी तव्हां नासा जी ॻाल्हि करियो था या तव्हां फेसबुक जी ॻाल्हि करियो या ट्विटर जी ॻाल्हि करियो या वॾियुनि कंपनियुनि जी ॻाल्हि करियो, उनजी नज़र पूरी दुनिया ते आहे। उहो ॾिसनि था त माइंड सेट हुनखे किथां थो मिले। हुननि ॾिठो त सिंध में हिन छोकिरीअ में टैलेंट आहे नंढड़ीअ में ऐं हिन हेतिरो ई कमु हींअर ई कयो आहे। भले उहो हींअर एतिरो अप स्टैंडर्ड न हुजे पर हुनखे ख़बर आहे त इन एज में इहो करे वरितो, हाणे इनखे घुराइजे ऐं इन ते वधीक कजे। त हुन बेसिकली हिकिड़ो जेन्युइन ज़बरदस्त कमु कयो आहे सॼी सिंध जे लाइ ऐं सॼे पाकिस्तान जे लाइ। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियनि ॿारनि खे हुन मां इंस्पायर थियणु खपे ऐं ॿियनि ॿारनि खे जेके जिन में इहे जुनून आहे, जिन में इहा एबिलिटी आहे, त असांखे खपे त असां बीइंग अ नेशन उनखे सपोर्ट करियूं ऐं उन्हनि खे अञा अॻियां वधायूं। छो त स्पोर्ट्स खे असां सपोर्ट करियूं था। स्पोर्ट्स में अगरि केरु थिए थो असां चऊं था त ज़बरदस्त हिन त बहितरीनु क़िस्म जो स्पोर्ट्स आहे। या अगरि एंटरटेनमेंट जी ॻाल्हि करियूं त उन में असां सपोर्ट करियूं था। को ॿारु सुठो गानो ॻायो या राग ॻायो असीं चवंदासीं ज़बरदस्त। ईअं ई असांखे एजुकेशन में बि अॻियां वधिणो पवंदो। एजुकेशन जे टैलेंट खे बि असांखे सपोर्ट करिणो पवंदो, उन्हनि खे फंडिंग करणी पवंदी, अहिड़नि ॿारनि खे असांखे सुठनि इदारनि में पढ़ाइणो पवंदो, उन्हनि खे उहा फैसिलिटी ॾियणी पवंदी। उन खां पोइ इहे ॿार दे विल डू द मिरेकल्स जीअं तव्हां ॾिसो पिया। सही पिया चओ अवां। ऐं असां वटि ईअं न आहे त असां बिल्कुलु पोइते आहियूं। यकीनन असांखे हिकु राह जी ज़रूरत आहे, असांखे इदारनि जी ज़रूरत आहे ऐं इदारा मौजूदु बि असां वटि आहिनि पर छा इदारा ओड़ी तरीक़े सां असां वटि एक्टिव आहिनि, अलर्ट आहिनि। सो इन शइ जी ज़रूरत असांखे ज़रूरु पवे थी। अच्छा, जेकॾहिं असां इदारनि जी ॻाल्हि करियूं था, असां रोड एक्सीडेंट्स बि पाण ॾाढा थियनि था ऐं असां वटि कानून मौजूदु आहे, कीअं कमु थियणु खपे, छा था सम्झो? हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि कानून ॾाढा सुठा आहिनि जी, पर कानून ते अमल दरामद कोन्हे। इहो वॾो में वॾो असां वटि फ्लॉ आहे। मलेशिया में 2017 में हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस सॾाई वेली त पोढ़नि माण्हुनि जे जो तहफ़ुज़ कीअं कयो वञे। उते अलहमदुलिल्लाह असां बि पंहिंजे रिसर्च पेपर पढ़िया। मूं सिंध जो जेको ओल्ड एंड एज प्रोटेक्शन लॉ आहे उन मां कुझु शयूं खणी जॾहिं उते प्रेज़ेंट कयूं त सभु हैरान थी हलिया त एॾा सुठा लॉ अवां वटि आहिनि। सितम ज़रीफ़ी इहा आहे त लॉ केॾा बि सुठा हुजनि, अगरि उन्हनि ते अमल दरामद न आहे त उहो सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूद आहे। सही ठीकु आहे न। असां वटि रेड लाइट ॿरे थी त माना इहो सॼी दुनिया में अंडरस्टूड आहे त बीहणु खपंदो गाॾी खे। असां वटि गाॾियूं नथियूं बीहनि। ठीकु आहे। ओवर स्पीडिंग थिए थी दुनिया में। ओवर स्पीडिंग 2 दफ़ा अगरि केरु करे थो वञे, 4 दफ़ो उनजो लाइसेंस सस्पेंड थो थिए। असां वटि ओवर स्पीडिंग जो कोई इशू ई कोन्हे। वधि में वधि इहो थो थिए त जेका हाईवे पुलिस आहे उनखे 500 रुपया 1000 रुपयो चालान जो ॾेयो करे वरी साॻी स्पीड ते माण्हू हलिया था वञनि।
माना त असां वटि लॉ ते अमल दरामद कोन्हे, चाहे उहो ट्रैफिक जो लॉ हुजे या ॿियो को हुजे। ऐं लॉ जेके ठहियल आहिनि, जीअं मूं सवेर तव्हां सां ज़िक्र कयो त उहे पुराणा लॉ ठहियल आहिनि जिन में चेंजिंग अचणु खपे। मिसाल एनवायरमेंट जो लॉ आहे, अगरि को वण थो कटे अगरि उन जेको तमामु थोरो पेनल्टी आहे, को 400-500 रुपए जी पेनल्टी आहे, को एनवायरमेंटल लॉ जेके नंढा आहिनि उन्हनि खे ब्रेक करण जी। हाणे 400-500 रुपए जी का हैसियत अॼुकल्ह जे दौर में कोन्हे त फैक्ट्रीज़ जा ऑनर्स उहे लॉ ब्रेक करण में देरी कोन था कनि। अहिड़े नमूने सां असां वटि ट्रैफिक जा आहिनि जेके बि जिथे बि रूल्स जी वायोलेशन थिए थी उनजो तमामु थोरो चालान आहे, उहो माण्हू प्यारे था छॾनि, न ई उनजो लाइसेंस सस्पेंड थो थिए, न ई का सज़ा थी अचे। माण्हू इवन माण्हुनि खे मारियो था छॾनि। काफ़ी सारा एक्सपीरियंसिस असांजे पंहिंजे वेझे सर्कल में थिया आहिनि त ड्राइवर माण्हू खे मारे छॾियो, पोइ ॿ तरीक़ा आहिनि, या त मेड़ वठी जी माफ़ी वठी वेंदो, या कानून एॾो त कमज़ोर आहे जो उनखे का बि सज़ा नथी मिले। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी नज़र मां अहिड़ा केस कोन गुज़रिया आहिनि जो ड्राइवर कंहिं माण्हू खे हिट कयो हुजे, माण्हू ज़ख़्मी थियो हुजे, अपाहज थियो हुजे या मरी पियो हुजे ऐं उनखे कोर्ट का सज़ा ॾेई छॾी हुजे। आहे कोन कानून में, माना अमल दरामद कोन्हे, चाहे उहो असांजे एग्जीक्यूटिव साइड पुलिस साइड खां हुजे या इवन जुडिशरी साइड खां हुजे। त कानून ते अमल दरामद जो वॾो फुक़दान आहे ऐं माण्हुनि में बि अवेयरनेस कोन्हे, माण्हुनि में बि इहो शऊर कोन्हे त गाॾी किथे पार्क कबी, कीअं पार्क कबी, कहिड़े रोड ते केतिरी स्पीड सां गाॾी हलाइबी, इहो शऊर बि कोन्हे। माना असांखे लॉ जी एजुकेशन प्राइमरी या हाई स्कूल या कॉलेज में मिली ई कोन्हे ऐं हिकिड़ो सेटअप कोन्हे ठहियो। दुनिया में कोर्टूं कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जिते हफ़्ते में 3 ॾींहं थियूं हलनि, कोर्ट्स ई नथियूं हलनि उते, इन जे करे जो माण्हू ॾोहो थियनि ई कोन था। माण्हू एतिरा वेल अवेयर आहिनि, क्राइम थिए कोन थो। असां वटि ॾिसो त स्ट्रीट क्राइम एतिरो वधी वियो आहे। असां जेकॾहिं इवन मां जामशोरो जी ॻाल्हि कयां त तालीम जो गढ़ जामशोरो खे सम्झो वेंदो आहे। असां वटि 3 खां 4 यूनिवर्सिटीज़ आहिनि। असां जेकॾहिं आर्ट जी ॻाल्हि कयूं था त सिंध यूनिवर्सिटी में त इदारो मौजूदु आहे, उनखां अलावा मेहरान जो बि इदारो अलॻि सां मौजूदु आहे। त माना 3 खां वञी जेकॾहिं असां काउंट कयूं त 4-5 यूनिवर्सिटीज़ असां वटि जामशोरो जे अंदरि मौजूदु आहिनि। स्ट्रीट क्राइम एॾो वधी वियो आहे। स्ट्रीट क्राइम छो वधियो आहे, उनजा काफ़ी सारा रीज़न्स आहिनि। असां वटि बेरोज़गारी आहे, असां वटि जॉब्स कोन्हनि के, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं अवां ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त नौजवाननि खे जेकॾहिं सही कम में नथो लॻायो वञे त ऑब्वियस ॻाल्हि आहे त हू ग़लति डायरेक्शन खे पकड़ींदा ऐं उन सां क्राइम यकीनन असांजे हिन मुआशरे में वधंदो। अच्छा, असां ट्रेनिंग्स जी ॻाल्हि कंदासीं। उस्तादनि जे लाइ, बहितरीन इदारनि जे लाइ ट्रेनिंग्स केतिरियूं ज़रूरी आहिनि? बेसिकली ट्रेनिंग्स तमामु इम्पोर्टेंट आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त आउं मास्टर ट्रेनर बि आहियां, त मूं ते तमामु घणी इन्वेस्टमेंट थियल आहे हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद जी, जंहिंमें हुन ट्रेनिंग कराई मूंखे ऐं उनखां पोइ मूंखे चयो वियो त तव्हां वञो पंहिंजे इदारनि में ट्रेनिंग करियो। पोइ जॾहिं मूं पंहिंजे इदारे में ट्रेनिंग कराई त उन्हनि मूंखे चयो त हाणे तव्हां अचो, तव्हांखे एडवांस ट्रेनिंग ते मोकिलींदासीं। पोइ टर्की वियुसि, पोइ टर्किश माण्हुनि सां गॾिजी करे ट्रेनिंग कई। मक़सदु इहो आहे त हिकिड़ो उस्ताद जेको आहे, या अगरि ॻाल्हि करियां त जेको अगरि कंहिं ऑफिस में असां जेको ब्यूरोक्रेट आहे उहो कमु करे थो, उनखे जीअं हाणे असां वटि छा थो थिए त यूनिवर्सिटी में माण्हू पढ़े थो, मास्टर्स कनि था, वरी उते ई जॉब ते लॻी था वञनि। उनखे इहा ख़बर ई कोन्हे त पढ़णु हिकिड़ी अलॻि शइ आहे, पढ़ाइणु हिकिड़ी अलॻि शइ आहे। सही। ऐं तव्हांखे दुनिया में इन ते बि त कमु थींदो आहे न। हिकिड़ो सेल्फ सेंटर्ड माण्हू हूंदो आहे जेको सिर्फ़ु चवंदो आहे आऊं, हिकिड़ो हूंदो आहे जेको क्लास सेंटर्ड हूंदो, माना तव्हां सभु। सही। अॼुकल्ह जेका दुनिया फ़रोग़ वठे पई, जेको बेनिफिट वठे पई, उहो वठे पई त बाबा क्लास ओरिएंटेड हुजे, इंटरेक्टिव सेशन हुजे, ॿारनि जे विच में, तव्हांजे विच में। ईअं न आहे त तव्हां अचो बोर्ड ते लिखी वञो हली या स्लाइड्स हलाए वञो हली, जेके ॿार आहिनि उन दिमाग़ में क्वेश्चन मार्क रहिजी वञे, या उन्हनि खे तव्हां टाइमिंग न ॾियो, एतिरो सिलेबस भरे छॾियो। ऐं छो त हिन में हाणे तव्हांखे ॿुधाए त मुख़्तलिफ़ क़िस्म जो डोमेन्स हूंदा आहिनि। साइकोमोटर हिकिड़ो अलॻि डोमेन आहे, ऐं ब्लूम्स टैक्सोनॉमी हिकिड़ी अलॻि शइ आहे। पर पाण जे उनखे टीचर्स खे ख़बर ई कोन्हे त इहो आहे छा। उन्हनि खे सेखारण जे लाइ उनखे असांखे ट्रेनिंग करणी पवंदी। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मल्टीनेशनल जो कामयाबी जो राज़ इहो आहे त पंहिंजनि माण्हुनि खे ट्रेनिंग्स था कनि, उन्हनि खे एम्पावर था कनि, वक़्त सां गॾु अॻियां वधाइनि था, तीअं उनजो बिज़नेस वधे थो। सरकारी सेक्टर में या यूनिवर्सिटीज़ में अनफॉर्चुनेटली पाण खे इहा ॻाल्हि करणी पवंदी त असां जूं ट्रेनिंग्स जो वॾो फुक़दान आहे। यस, अनफॉर्चुनेटली। आउं जॾहिं ट्रेनिंग्स करे आयुसि त मूंखे थैंक्स टू डॉक्टर असलम मुकेली, मुंहिंजो वाइस चांसलर, उन सपोर्ट कई ऐं उन मूंखे चयो गो हैड, तव्हां सभु जेके ट्रेनिंग करे आहियो वञी मास्टर ट्रेनर, ऐं तव्हांखे हिकिड़ो ॾियां थो ऑडिटोरियम बि ॾियां थो, फैसिलिटी बि ॾियां थो, तव्हां वञी ट्रेनिंग करायो। ऐं असां पोइ जेके नवां इंडक्टेड फैकल्टी मेंबर्स हुआ,
कुझु सीनियर फैकल्टी मेंबर्स हुनजी ट्रेनिंग कराई, हिकिड़ी कराई, ॿी कराई, टी कराई, उन में ॾिठोसीं त वॾो फ़ाइदो थियो। पोइ उन्हनि खे असां गाइड कयोसीं त हाणे तव्हांखे एडवांस ट्रेनिंग जे लाइ हीअं अप्लाई करिणो आहे, तव्हांखे हीअं करिणो आहे। क्लास में हाणे अक्सर आउं जॾहिं ट्रेनिंग ॾींदो आहियां त मुंहिंजा पार्टिसिपेंट खिलंदा आहिनि, छो त उन्हनि खे टीचर्स खे चवंदो आहियां तव्हांखे मोगेम्बो न आहे थियणो क्लास में। ईअं न थिए त तव्हां मोगेम्बो वारो रोल प्ले करियो ऐं ॿार पिया माना धड़कनि तड़पनि, ॻाल्हाए न सघनि, परेशान पिया थियनि, ढिजारणु न आहे। हिते कॉन्सेप्ट इहो आहे त ॿारु जेतिरो तव्हांखां ढिजियल हूंदो माना तव्हां कामयाबु आहियो, तव्हांजो रोब आहे, या तव्हां वधीक सप्लीमेंट्री हणी छॾी त माना तव्हांजो नालो आहे, ईअं न आहे। आउं सम्झां थो त इहो वॾे में वॾो फेल्यूअर आहे त तव्हां जे क्लास में मेजॉरिटी ॿार कोहॉर्ट फेल्यूअर हिनखे चयो वेंदो आहे। तव्हां जे क्लास में अगरि ॿार 80% या 50% खां वधीक फेल आहिनि त ॿारनि जो ॾोह न आहे, उहो तव्हांजो ॾोह आहे। भले तव्हां केॾा बि वॾी स्कॉलर हुजो, भले तव्हां मेरिटोरियस प्रोफेसर हुजो, एमेटोरियस प्रोफेसर हुजो, पर तव्हांखे पाण में इम्प्रूवमेंट आणणी पवंदी, असांखे पंहिंजे इदारनि में आणणी पवंदी, इन निज़ाम खे ख़तमु करणो पवंदो। अदरवाइज़ छा थींदो, असांजी यूनिवर्सिटी खोखलियूं थी वेंदियूं, असांजो जेको टैलेंट आहे उहो ज़ाया थी वेंदो, असांजो ॿार जेको आहे मुंहिंजे तव्हांखे ॿुधायो साइकोलॉजिकली परेशान रहंदो। त इन करे जेसि ताईं असां पंहिंजे उस्तादनि जी, पंहिंजे एडमिनिस्ट्रेशन जी ट्रेनिंग न कराईंदासीं, उन्हनि खे न ॿुधाईंदासीं त तव्हांजो कमु छा आहे, अगरि उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी त पोइ उहो बसि ॿुधल ॻाल्हियुनि ते अमल कंदा ऐं उन खां पोइ असांजो जेको फ्यूचर आहे ॿारनि जो उहो बि दाव ते रहंदो ऐं उन खां पोइ जेका एफिशिएंसी थियणु खपे उहा एफिशिएंसी बि असांजी न थी सघंदी। इन करे ट्रेनिंग्स रियली प्ले अ वेरी इंपॉर्टेंट रोल इन दिस सेक्टर। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। अवां जेकॾहिं असांखे पंहिंजे इदारनि खे ज़िंदा रखिणो आहे, असांखे जेकॾहिं कामयाबी जी उन्हनि मंज़िलुनि ताईं पहुचणो आहे त पोइ इन शइ खे असां मिस नथा करे सघूं, इन ॻाल्हि खां असां डिनाए नथा करे सघूं त ट्रेनिंग्स असांजे लाइ लाज़मी कोन आहिनि। असांजे लाइ यकीनन ट्रेनिंग्स इलाही ज़रूरी आहिनि, इलाही लाज़मी आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। निरड़ो ब्रेक आहे, अमां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी आज पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। इन प्रोग्राम सां ख़ासि ताउन आहे ज़ीरा प्लस जो। चांहि गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। ऐं चयो वञे थो त चांहि हुजे, ज़ीरा प्लस हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे। ऐं मां सम्झां थी त हूअं त काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं गुफ़्तगू काराइती हुजे त पोइ फ़ाइदो हासिलु करणु खपे। ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे, सो अव्हां जेकॾहिं कॉल करियो था असांजे प्रोग्राम में, कोशिशि कंदासीं तव्हांजी कॉल असां शामिलु करे सघूं। ऐं अव्हां कुझु जेकर वंड करणु चाहियो था असांजे प्रोग्राम में त मोस्ट वेलकम, असां अव्हांखे भलीकार चवंदासीं। असांजे प्रोग्राम में रिज़वान अली शाह साहब मौजूदु आहिनि, पाण इंजीनियर आहिनि ऐं टेलीकम्युनिकेशन जी फील्ड सां संदन वाबस्तगी आहे। ॾाढो सुठो संदन एक्सपीरियंस आहे, एक्सपोजर संदन सुठो आहे। जेकॾहिं संदन कम जी असां ॻाल्हि कयूं त पोइ असांखे इलाही सारो टाइम खपे, सो शॉर्टली संदन इंट्रो असां ॾियूं पिया प्रोग्राम में। ऐं असांजे प्रोग्राम में सरदार अली शाह साहब मौजूदु आहिनि ऐं सरदार अली शाह साहब जी फील्ड, पर्टिकुलर फील्ड जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त लॉ में पाण ॾाढियूं सुठियूं पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया ऐं बहितरीनु उस्ताद पिणु आहिनि। हूअं त संदन काफ़ी सारियूं डिग्रीज़ आहिनि ऐं पाण ॿुधाइनि बि पिया त असां वटि थींदो ईअं आहे जेकॾहिं कैरियर काउंसलिंग कोन आहे त पोइ टाइम असांजो इलाही वेस्ट थींदो आहे, पोइ असां जंप आउट करणु लॻंदा आहियूं ऐं इहो असांजी हिन सोसाइटी में नुक़सान जो बाइस पिणु बणिजे थो। ईअं सम्झो था त इहा शइ नुक़सान जो बाइस आहे? यकीनन आहे न। ॾिसो, नौजवान जो टाइम तमामु घणो क़ीमती हूंदो आहे, उहो फोकस्ड न आहे ऐं उनखे अगरि का प्रॉपर मोटिवेशन न आहे, प्रॉपर का उनखे गाइडलाइन न आहे त उनजो टाइम तमामु घणो वेस्ट थो थिए। पोइ हुनजा 10-15 साल ज़ाया थियण खां पोइ रियलाइज़ थो करे त मूंखे हिन फील्ड में वञणु खपंदो हो या करणु घुरिजे। न सिर्फ़ु उनजो टाइम ज़ाया थो थिए, पर ॿियो जेको वॾो मसइलो थो थिए त हू जंहिं फील्ड में फ़िलहालु वियो हलियो ऐं उहा अॻियां कंटिन्यू नथो करे त माना उहा सीट ॿिए कंहिंजी बि ख़राबु कई। ठीकु आहे न, उते शायदि को ॿियो को अचणु खपंदो हो जेको अहल हुयो, शौक़ु रखंदो हुयो, उन फील्ड खे कंटिन्यू करे, उनजी सीट बि ख़राबु वेही हली ऐं यकीनन उन सां गॾु पैसो बि ज़ाया थियो, वालदेन जो, पंहिंजो, इहे ऐं गवर्नमेंट जो बि, यूनिवर्सिटीज़ जी बि हिकिड़ी इन्वेस्टमेंट थिए थी शागिर्द ते, उहा बि ज़ाया थी। त ओवरऑल इहो वॾो लॉस थो थिए। हुअणु ईअं खपे त शागिर्द खे स्कूल लेवल खां ई मॉनिटर कयो वञे, उनजो बाक़ाइदे सॼो प्रोफाइल ठहे ऐं पोइ उनखे उनजी फील्ड मुताबिक़ ई उनखे अॻियां हली करे मोकिलियो वञे जंहिं में प्रोफेशन में वञणु चाहे त।
बिल्कुलु बिल्कुलु तव्हां काराइती ॻाल्हि कई आहे ऐं हूअं बि असां वटि पोइ थींदो ई आहे मां हमेशह चवंदी आहियां राइट पर्सन शुड हैव टू बी ऑन राइट सीट असां वटि इन शइ जो बि इलाही फुक़दान आहे ईअं आहे छाकाणि त असां वटि प्रॉपर फील्ड असांजी कोन हूंदी आहे त पोइ सही जॻह ते सही माण्हू बि मौजूदु न हूंदो आहे पोइ असां वटि स्ट्रेटजीस में बि ॾाढो मसइलो हूंदो आहे ऐं यकीननि पोइ इम्प्लीमेंटेशन जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त उते बि असांखे तमामु घणो भोगणो हक़ीक़त में पवंदो आहे यस तव्हां सम्झो था इन में बेसिकली छा थींदो आहे त इहो हिकिड़ो वॾो ब्लंडर थींदो आहे इन में पूरो सिस्टम कोलैप्स थी वेंदो आहे अगरि तव्हां ऐं हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल लिया अगरि तव्हां हिकिड़ो बार आहे उनखे चयो त तव्हां वञो ऐं वञी दर्ज़ी जो कमु करियो त उहो कोन करे सघंदो हिकिड़ो दर्ज़ी आहे उनखे तव्हां वञी चयो मोची जो कमु कर उहो कोन करे सघंदो हिकिड़ो ड्राइवर आहे उनखे तव्हां वञी चयो त वञ तूं हारी जो कमु कर त कोन करे सघंदो इन करे सही माण्हू जो सही जॻह ते हुजणो ज़रूरी आहे हिकिड़ो त अनफॉर्चुनेटली असां जंहिं समाज में रहूं था सिफारिश कल्चर तमामु घणो आहे उते पर्ची ते सिफारिश ते नौकिरी त मिली वञे थी या त उहो माण्हू गोस्ट एम्प्लॉय थी वञे थो हुनजो कमु नथो अचे या त उहो माण्हू अगरि अचे थो त उनखे इहा ख़बर ई न आहे त मूंखे करिणो छा आहे जॾहिं उहो कमु हुनखे करणु ईंदो कोन्हे त उहे इशूज़ पेंडिंग थींदा रहंदा आहिनि पोइ उहे हली करे हिकिड़ो ब्लास्ट जी शिकिल अलमियो क्रिएट थी वेंदो आहे बेसिकली त इन करे जेके इंटरव्यूअर्स हूंदा आहिनि बेसिकली रोल प्ले कंदा आहिनि सही सां अगरि मेरिट ते कमु कयो वञे सही माण्हूअ खे सही जॻह ते कयो वञे समाज बि अॻियां वधंदो ऐं उन खां अलावा जेको आहे असांजो मुल्क बि तरक़ी कंदो पर अगरि असांजो मुल्क ऐं समाज तरक़ी नथो करे त असांजे आम माण्हू जी ज़िंदगी ते उहो फ़र्क़ु पवे थो त इन करे मुंहिंजे ख़्याल में इहो पॉइंट ऑफ व्यू बिल्कुलु ठीकु आहे त सही माण्हू खे सही जॻह ते हुजणु खपे सही ऐं हुनजे लाइ असांखे करिणो छा पवंदो असांखे जड़ुनि ताईं पहुचणो पवंदो ऐं चयो वञे थो त कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तरक़ी जी मंज़िलनि ताईं पहुचाइणो आहे त उतां जे नौजवान खे तव्हांखे पुशअप करिणो आहे बैक पुशअप ॾियणो आहे ऐं असां वटि रेशो बि नौजवाननि जो घणो आहे ऐं असां वटि जेकॾहिं ॾिठो वञे त पोइ डायरेक्शन अगरि सही न आहे त ग़लति डायरेक्शन जी तरफ़ वञी नौजवान पंहिंजो पाण सां ग़लति कनि था ऐं पंहिंजी फैमिली सां ग़लति कनि था यकीननि उनजो असरु असांजे हिन मुआशरे ते ज़रूरु पवे थो अच्छा उनखां अलावा मूट कोर्ट जी असां ॻाल्हि कंदासीं सेमिनार्स जी ॻाल्हि कंदासीं मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि जी ॻाल्हि कंदासीं गैर निसाबी सरगर्मियूं जेके थियनि थियूं उहे कानून जे शागिर्दनि जे लाइ केतिरियूं अहम आहिनि तव्हां ॿुधायो त इहे सभु प्रैक्टिकल सब्जेक्ट्स आहिनि इहे तमामु घणा ज़रूरी आहिनि सही सही असां वटि जेको हींअर पाण टॉपिक ते ॻाल्हायो पियो हिन में कुझु ऐड कंदो हलां जी जी बिल्कुलु राइट पर्सन राइट प्लेस ते न आहे जी हा त डिसीशन मेकिंग पॉलिसी मेकिंग जो वॾो मसइलो थो थिए असां वटि जेके बि की एडमिनिस्ट्रेशन जूं पोस्ट आहिनि सितम ज़रीफ़ी इहा आहे त उते सभु रिटायर माण्हू वेठा आहिनि या उहे माण्हू वेठा आहिनि जिन खे पॉलिटिकल बैकिंग आहे सियासी तौर ते उन्हनि खे पंहिंजनि माण्हुनि खे अकोमोडेट करण लाइ करे ग़लति जॻह माण्हू खे असां अहिड़ी जॻह ते रखूं था टेक्निकल जॻहनि ते जिते करे नथा सघनि छा ॻाल्हि कई त मोची खे चवंदो त दर्ज़ी जो कमु कर यकीननि कोन करे सघंदो पर भला जे तव्हां मोची खे चवंदो त तव्हां वञी करे कंहिं इदारे जा हेड थी वेही रहो त उहो इदारो तबाह कंदो असांजा इदारनि में तइलीमी सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ करे अकेडमिशन्स जो हुजणु ज़रूरी आहे सवेल पाण डिस्कस पे कयो त शागिर्द जॾहिं पास आउट थो करे त हुनजो प्रायोरिटी आहे त उन यूनिवर्सिटी में उन कॉलेज में टीचर थी वञे हाणे टीचिंग हिकिड़ी टेक्निकल फील्ड आहे अकेडमिशन थियणु आम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे असां वटि तसवर इहो थींदो आहे या जनरली तौर ते रिक्रूटमेंट ईअं थी थिए जंहिं ॿार फस्ट पोजीशन खई उनखे असां वठी टीचर था बनाए छॾियूं प्रोफेसर अकेडमिशन साइड ते हाणे उनजो होशियारु हुजणु पंहिंजी फील्ड में हिकिड़ी अलॻि शइ आहे उनजो अची टीचर थियणु ऐं स्टेज ते बीही रोस्टम ते बीही करे शागिर्दनि खे उहा ॻाल्हि कम्युनिकेट करणु इहो हिकिड़ो अलॻि फन आहे जेको हर कंहिंखे हुजे थी नथो सघे ॿियो वॾो इहो थो थिए त जेका तव्हां प्रैक्टिकल ॻाल्हि कई इन्हनि सब्जेक्ट्स जी इन जो हुजणु हाणे इहो तॾहिं थी सघंदो जॾहिं इदारनि जा सरबराह इन्हनि शयुनि खां वाक़िफ़ हूंदा अगरि वाक़िफ़ न आहिनि या आरज़ी पोस्ट वेठा आहिनि एडहॉक बेसिस ते उन्हनि इदारनि खे हलाइनि पिया त उन्हनि खे पहिरीं ॻाल्हि पंहिंजो बैकग्राउंड कोन्हे ख़बर कोन्हे ॿी ॻाल्हि इहा त उहे पोइ इदारनि में इहे शयूं इम्प्लीमेंट थियणु ॾियनि कोन था न ॾियण जे करे या उन्हनि खे हथी न वठाइण जे करे थिए छा थो प्रॉब्लम इहो थो थिए त शागिर्दनि में ग्रूमिंग नथी थिए
मूक कोर्ट आहे, क्लिनिकल लीगल एजुकेशन आहे, डिबेट्स आहिनि, रिसर्च जा कंपोनेंट्स आहिनि, तमामु घणियूं ॿिया बि आहिनि एक्स्ट्रा, असीं हुनखे चवंदा आहियूं को करिकुलर एक्टिविटी, जी हाँ। एक्स्ट्रा करिकुलर बि कोन चवंदा आहियूं, को करिकुलर माना हुनजो activity, करिकुलम yes. जो हिकिड़ो हिसो आहिनि उहे, उन्हनि ते अमल दरामद नथो थिए या थिए थो तॾहिं बि फरमाइश प्रोग्राम थो हले त हिन खे रखिणो आहे, हिन खे नाहे रखिणो, ऐं जेको उनखे लीड थो करे उहो बि उन्हनि शयुनि मां ॼाणे नथो। सही। इन जी अल्टीमेटली रिज़ल्ट छा थी अचे, असां क्वालिटी प्रोडक्शन नथा ॾियूं। ठीकु आहे, दुनिया में राइट पर्सन एट द राइट प्लेस जो कॉन्सेप्ट आहे ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट जो, इहो बेसिक रूल आहे। इन ते अमल दरामद थिए थो तॾहिं इदारा फ्लरिश कनि था, इदारनि में तमामु घणी तरक़ी अचे थी। असां वटि इदारनि खे हलाइण लाइ करे जेके सरबराहान आहिनि उन्हनि खे उन्हनि शयुनि जी ख़बर ई कोन्हे, उन्हनि शयुनि में कॾहिं एक्टिविटीज़ में रहिया ई कोन्हे, या त उन्हनि जो बैकग्राउंड अञा ई के थर्ड फील्ड जो आहे, हाणे पोइ रिटायरमेंट खां पोइ उन्हनि खे अकोमोडेट करणु या उन्हनि खे रखण लाइ करे पोइ अहिड़ियूं जॻहियूं क्रिएट थियूं कयूं वञनि। लॉ में बि इहा वॾी सितम ज़रीफ़ी आहे। लॉ में असां वटि अकेडमिशन्स पॉलिसी मेकिंग जो हिसो तमामु थोरा आहिनि या न हुजण जहिड़ा आहिनि। असां वटि लॉ लीगल एजुकेशन जी जेका गवर्नेंस आहे, जेका एडमिनिस्ट्रेटिव बॉडीज़ आहिनि, उहे ॿ आहिनि, हायर एजुकेशन कमीशन ऐं पाकिस्तान बार काउंसिल। पाकिस्तान बार काउंसिल में वकील जेके इलेक्शनूं खटे अचनि था उहे मेंबर थियनि था जिन जो परे परे ताईं अकेडमिक साइड ॾांहुं को तालुक़ु न आहे। जॾहिं पॉलिसी ठाहिनि था त पंहिंजी सोच मुताबिक़ ठाहिनि था। त आउं चवंदो आहियां त जंहिंजो जेका फील्ड आहे उन में उन माण्हू खे खणी अचो। असां वटि पॉलिटिकल इंटरफेरेंस एॾी घणी आहे जो उन जे करे सॼो इदारा तबाह था थियनि। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं असां चाहींदासीं त प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं, पर वक़्तु नड़ी साहीअ जो थी वियो आहे। सो असां पहिरीं कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, असां वटि लाइव कॉलर मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? सो यस, असां प्रोग्राम जी तरफ़ थोरो अॻियां वधंदासीं, छाकाणि त असां चाहियूं था त असांजे प्रोग्राम में असांजा कॉलर शामिलु थी सघनि ऐं कोशिशि कंदासीं तव्हांखे शामिलु बि कयूं। सो यस, असां थोरो ॻाल्हाईंदासीं असांजे स्कूल्स जी सिस्टम्स ते। हाणे त असांजा स्कूल्स बैंगलोर जे अंदरि मौजूदु आहिनि, तव्हां छा था सम्झो स्कूल सिस्टम खे कीअं हुजणु खपे? बेसिकली जेको तव्हांजी प्राइमरी एजुकेशन आहे, तव्हांजी स्कूलिंग आहे, उहो हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल प्ले करे थी, पर अनफॉर्चुनेटली एजुकेशन खे कमर्शियल कयो वियो आहे। मतिलबु जीअं हिकिड़ो माण्हू बनियो हुजे उहो पंहिंजो दुकानु हलाए, ईअं ई असांजे अनफॉर्चुनेटली वापारी आहिनि, उन्हनि जी इन्वेस्टमेंट या त हेल्थ में आहे, हॉस्पिटल्स खोलण में आहे, या त उन्हनि जी इन्वेस्टमेंट स्कूल्स में आहे। पोइ उते हू सम्झो त फीसिस त इलाही था उगाड़ीनि, पर उते जेको फैकल्टी रखनि था उहे मजबूर जेके पंहिंजा नौजवान आहिनि, जेके ग्रेजुएट्स आहिनि, जिन खे जॉब न पई मिले, बेरोज़गार आहिनि, कंहिंखे 1500 रुपया, कंहिंखे 2000 रुपया, मैक्सिमम 5000 रुपया, ऐं उन्हनि ते प्रेशर तमामु घणो आहे। ऐं उते तव्हां ॾिसंदा त उते स्कूल्स जी कंडीशन अहिड़ी हूंदी आहे जे माना न जनरेटर हूंदो आहे। असां वटि लाइव कॉलर मौजूदु आहिनि, सो असां उन्हनि खे शामिलु कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां अव्हां ॻाल्हायो पिया? जी, मुंहिंजो नालो मीर मोहम्मद आहे ऐं मां घोटकी खां ॻाल्हायां पियो। जी, छा चवणु चाहींदव अव्हां? जी, हाणे तव्हां चवणु चाहियो था जेके छोकिरा पढ़नि था ऐं वरी उहे यूनिवर्सिटी में, वरी उहे स्कूल में वञनि था ऐं पढ़ाइण जे लाइ वञनि था, त अॼुकल्ह जेको शहूर आहे इहो ई हली रहियो आहे। ऐं जेको आहे पैसे जो ई जेको हूंदो आहे, जंहिं वटि पैसो हूंदो आहे उहो अॻिते ईंदो आहे, जंहिं वटि पैसो न आहे उहो ग़रीब अञा पोइते ई वेंदो आहे। Oh my God. मां इहो पुछणु चाहींदुमि त हर जाइ ते सिफ़ारिश ऐं पैसे जो कमु छो आहे, टैलेंट खे छो नथा ॾिसनि माण्हू? ओके, थैंक यू। तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया, मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी जेकर तव्हां जेको असांजो टॉपिक हले थो उन सां रिलेटेड का ॻाल्हि कंदा। वेल, इहा ॻाल्हि बि समहाउ रिलेट करे थी त छा था सम्झो, मां नथी सम्झां त टैलेंट खे दुनिया वेलकम चवे पई, ऐं टैलेंट जो क़दुरु आहे, यस, तव्हां कीअं ऐड कंदा? बिल्कुलु हीअं टैलेंट जो क़दुरु आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हींअर ऑनलाइन फ्रीलांसिंग केतिरी हले पई। जी हा। अॻे छा हूंदो हो त बॉर्डर्स हूंदा हुआ बेसिकली, हाणे पाण बॉर्डर फ्री आहियूं। अगरि को टैलेंटेड ॿार आहे या कोई टैलेंटेड स्किल आहे जंहिंमें, त उहे हींअर सिर्फ़ु पंहिंजो को प्रोजेक्ट खणनि था ऐं दे आर अर्निंग मिलियन ऑफ रुपीज़, यकीन करियो। हाणे उन्हनि खे केरु रोके ई नथो सघे। अॻे जेको हूंदो हिकिड़ो ट्रेडिशनल सिस्टम हूंदो, हाणे उहो ट्रेडिशनल सिस्टम आहे कोन। अगरि कंहिं वटि बि टैलेंट आहे, नंबर 1 सोशल मीडिया दौर आहे, नंबर 2 तव्हां हाणे इंटरनेट फ्री एक्सेस हर जॻह ते आहे। तव्हां ॾिसो था त केरु माण्हू वञे थो त वाईफाई सां कनेक्टेड आहे या वाईमेक्स सां कनेक्टेड आहे, त
त उन्हनि खे ख़बर आहे त कहिड़ी जॻह ते वञिणो आहे। सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त उन टैलेंट खे डायरेक्शन ॾियणी आहे। अगरि हिकिड़ो दरिया आहे, उनजो वहिकिरो आहे, अगरि उनखे तव्हां सही डायरेक्शन ॾींदा त उहो सही जॻह ते वेंदो। त इन करे जेको आहे पाण खे उनखे सिर्फ़ु सही डायरेक्शन ॾियणी आहे, मेंटोरशिप करणी आहे। जीअं हाणे मूं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त टैलेंटेड, हाणे असां वटि भले नौकिरी हुजे न हुजे, कॉन्सेप्ट अची वियो आहे टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप जो। हाणे माण्हू पंहिंजा स्टार्टअप्स पाण था कनि, पंहिंजूं नंढड़ियूं कंपनीज़ पाण था खोलीनि, उनखे अॻियां वधी करे कमर्शलाइज़ पाण था कनि। मुंहिंजो जॾहिं हिकिड़ो स्टूडेंट आयो ऐं उहो 10 टेलीकॉम बैच जो हो, उनजो नालो अहसन आहे, उहो AI ते कमु करे पियो, उनजी हींअर ऑफिस लाहौर में आहे। जॾहिं मूं हुन सां डिस्कस कयो त वॉट आर यू थिंकिंग चई टेक्निकल एंटरप्रेन्योर थियण खां पोइ, जी सर हाणे हींअर जेको मुंहिंजो एग्रीमेंट आहे, किथे ऑक्सफोर्ड, किथे कैम्ब्रिज, किथे कॾहिं अमेरिका हूंदो आहे, कॾहिं सऊदी अरब हूंदो आहे, छो त मुंहिंजो कमु एतिरो हुननि खे मुतासिर करे थो, मूंखे एतिरा प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि। ही इज़ यंग, पर माशाअल्लाह हुनजो कमु एतिरो आहे जो हुन पंहिंजी कंपनी खड़ी करे छॾी आहे। ईअं अलाए केतिरा असांजे स्टूडेंट्स आहिनि जिन पंहिंजो एंटरप्रेन्योरशिप खे मञरायो आहे ऐं हू सही डायरेक्शन में। हाणे बिल्कुल बिल्कुल पाण कंटिन्यू कयूं था, हितां खां ई पाण कंटिन्यू कयूं था। वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं असां नड़ी ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि ताउन ज़ीरा प्लस जो आहे ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। काॾे न वञिजो, अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे अगेन असां वेलकम चवंदासीं ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार कंहिंजो मौजूदु आहे ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो वीणो थियो वञे। ऐं नंढड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। सो मलेशिया जी यस असां ॻाल्हि कंदासीं, अव्हां जो एक्सपोजर, मलेशिया जो कानून, उतां जी एजुकेशन, उतां जो माहौल कीअं ॾिठो अव्हां? मलेशिया तमामु तेज़ी सां वधंदड़ मुल्कनि मां हिकु आहे। को वक़्तु हुयो जो मलेशिया तमामु ॾुतड़ियल मुल्क रहियो, पर उतां जी गवर्नमेंट जॾहिं महातीर मोहम्मद आयो, उन में वॾी जेका चेंज आंदी सा बेसिकली चेंज आंदी एजुकेशन खां। हुन तइलीम खे प्रायोरिटी ॾिनी, तइलीम लाइ तमामु घणा फंड्स रखिया, तमामु घणो पैसो इन्वॉल्व कयो ऐं न सिर्फ़ु उहो कयो पर माण्हू जेके बि दुनिया में होशियार हुया उन्हनि खे घुरायनि, अची उते ट्रेनिंग ॾिननि। थींदो ईअं आहे त माण्हू मुल्क माण्हुनि खे मोकिलींदा आहिनि ॿाहिरि त वञी पढ़ी अचो, पर मलेशिया में उनजो उबतड़ थियो त उतां ॿाहिरां माण्हू घुराए हिननि पंहिंजनि माण्हुनि खे ट्रेनिंग्स ॾिनियूं। एजुकेशन ते ख़ासि तौर ते हायर एजुकेशन ते हुननि जो तमामु घणो फोकस रहियो। हिन वक़्तु दुनिया में मलेशिया जूं यूनिवर्सिटीज़ टॉप 60 टॉप 70 में आहिनि, एशिया में टॉप 10 टॉप 20 में आहिनि। मतिलबु त हुननि तमामु वॾो कमु कयो आहे। दुनिया में रैंकिंग यूनिवर्सिटीज़ जी तॾहिं ठहंदी आहे जॾहिं रिसर्च उते घणी कई वेंदी आहे, रिसर्च विज़िबिलिटी थींदी आहे, रिसर्च पेपर्स लिखिया वेंदा आहिनि। एजुकेशन ते तमामु घणो हुननि जी इन्वेस्टमेंट आहे, रिसर्च ते तमामु घणो कमु अथनि, नंबर 1। नंबर 2, मलेशिया में कानून जी पासदारी तमामु घणी आहे, उनजे करे ई उतां जा माण्हू वेल सिविलाइज़्ड आहिनि असांजे बिनिस्बत तमामु घणा। टी ॻाल्हि इहा त उते हर टैलेंटेड माण्हू लाइ अपॉर्चुनिटी आहे। हींअर पाण खे लाइव कॉल में कंहिं दोस्त चयो त ग़रीबनि खे अपॉर्चुनिटी कोन्हे, सिफ़ारिश आहे। ठीकु आहे, इहे सभु शयूं आहिनि असांजे सिस्टम जो हिसो, पर पोइ बि आउं हिकिड़ो टर्म इस्तेमालु कंदो आहियां त असां वटि जेका मेरिट आहे, जेका तव्हांजे टैलेंट आहे न, उहा पाणी वांगुरु आहे। उनखे तव्हां किताब बंदि ॿधंदो या त उहो भराव खाई बंदि टोड़ींदो या बंदि खे ओवरफ्लो कंदो। ठीकु आहे, मेरिट जो को बि रोकथाम न आहे। इहा हिकिड़ो अहसास कमतरी आहे असांजे माण्हुनि जे दिमाग़ में वेठल त असीं ॻोठ में रहूं था, हिकिड़ो अजीब लफ़्ज़ पिया असीं इस्तेमालु कंदा आहियूं, मारूड़ा जहांगीर आहियूं, असां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां ॻोठनि में रहियासीं, ॼावा निपनासीं, गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़ियासीं, पर विल हुई, महिनत करण जो जज़्बो हुयो त वॾियुनि यूनिवर्सिटीज़ मां, दुनिया जी टॉप लेवल यूनिवर्सिटीज़ मां पढ़ी PhDs करे आयासीं। असां जॾहिं बि हिमत कंदासीं त रस्ता ठहंदा, इन ॻाल्हि खां को इनकार कोन्हे त असां वटि पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट तमामु घणी आहे। वॾनि माण्हुनि जा ॿार अॻियां निकिरी था अचनि, कुझु सिफ़ारिश ते, कुझु अपॉर्चुनिटीज़ मिलण ते, पर इहो 100% न आहे। ग़रीबनि जा ॿार बि निकिरनि था ऐं बिल्कुलु असां वटि वॾा एग्ज़ाम्पल्स मौजूदु आहिनि, तमामु घणा। असां वटि बहितरीन माण्हू निकिता आहिनि ॻोठनि मां। सो रिज़वान अली शाह साहब खां असां पुछंदासीं, अव्हां जो एक्सपोजर सभ खां बहितरीन वक़्तु कहिड़े इदारे में अव्हां जो गुज़रियो, कीअं असां सां शेयर कंदा? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो तक़रीबन जेको एक्सपोजर अगरि इंटरनेशनल जी ॻाल्हि कजे त मुंहिंजो पहिरियों कॉन्सिडेंटली मलेशिया में गुज़रियो। जॾहिं 3G लॉन्च थियण वारी हुई त असांखे हितां कंपनी मोकिलियो त तव्हां वञो मलेशिया में वञी सिस्टम ॾिसो, उन्हनि 3G लॉन्च कीअं कई आहे।
हुआवे कंपनी सां गॾु असां हुते कमु कयोसीं। जॾहिं हुते वियुसि त उते यकीन करियो त मूंखे हुआवे वारनि चयो त अगरि तव्हां हिते इंजॉय करणु चाहियो था, हिते तव्हां इज़त माणणु चाहियो था त हीअ किताबु वठो ऐं मलई में ॻाल्हाइजो। ऐं लिटरली जे शॉप ते वञा इंग्लिश में ॻाल्हायां मूंखे रिस्पॉन्स ई न मिले, पर जॾहिं मूं मलई में ॻाल्हाइणु शुरू कयो त मूंखे एॾी इज़त मिली, एतिरो भलीकार कयो हुननि मूंखे जंहिंजी का हद न आहे। उन खां पोइ मुंहिंजो एक्सपीरियंस जेको आहे उहो तुर्की जो रहियो। तुर्की में ॾाढो ज़बरदस्तु रहियो, छो त आउं तुर्की जे यूरोपियन साइड ते उते जो वॾे में वॾो हायर एजुकेशन कमीशन जो इदारो ट्यूसाइड जो इदारो हो, जिते बेसिकली डिफेंस जो इदारो आहे तुर्की जो, ऐं उन में बहितरीन क़िस्म जा असांजा ट्रेनर्स उन्हनि घुराया, उन्हनि खे असां ट्रेनिंग ॾिनी पे ऐं असां कोलैबोरेटिव कयूंसीं। अच्छा ईअं न आहे, हुननि माण्हुनि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहो सिर्फ़ु इहो कोन कंदा आहिनि त असां तव्हांखे ॾींदासीं, उहो फोकस इहो कंदा आहिनि असां सां मुतफ़िक़ रहंदुसि त वठंदासीं छा तव्हां खां, तव्हां में केतिरियूं सुठियूं शयूं आहिनि असां तव्हां खां गेन कंदासीं, असां में केतिरियूं सुठियूं शयूं आहिनि तव्हां सां गेन। इट्स एक्सचेंज प्रोग्राम। ईअं न आहे सिर्फ़ु ॿाहिरि वञी वठिणो पए थो, पर तव्हांखे ॾियणो पए थो, तव्हांखे मञराइणो पए थो, तॾहिं हू दिलि खोले तव्हांखे भलीकार बि कनि था। उन खां अलावा मुंहिंजो एक्सपीरियंस इराक में बि सुठो रहियो, मुंहिंजो एक्सपीरियंस ईरान में बि सुठो रहियो आहे। ऐं इन्हनि सभिनी मुल्कनि जी सुठी ॻाल्हि इहा आहे त उहे पंहिंजे लैंग्वेज ते तमामु घणो फोकस्ड आहिनि। जीअं चाइनीज़ जी ॻाल्हि करियां त मुंहिंजो कमु ज़्यादातर चाइनीज़ सां रहियो आहे, इजिप्शियन सां रहियो आहे, ऐं जेके असां गोरा हुआ जिन खे अंग्रेज़ चयूं उन्हनि सां कमु रहियो आहे। अच्छा उहे ख़ुशि तॾहिं थींदा आहिनि जॾहिं तव्हां उन्हनि सां बायोलेटरल उन्हनि जी लैंग्वेज में ॻाल्हायो, उन्हनि खे कल्चर जे बारे में ॿुधायो। जीअं चाइनीज़ हुआ, चाइनीज़ सां कचहरी कंदो हुउसि माउज़ी तंग जी, ऐं रेड आर्मी जी कचहरी कंदो हुउसि, ऐं उन सां कल्चर हिस्ट्री जी ॻाल्हि कंदो हुउसि। हू वधीक इंट्रस्ट वठंदा हुआ, मूंसां वधीक मूंखे सेखारण जे लाइ तयारु हूंदा हुआ। त इन करे मुंहिंजे ख़्याल में हिते बि असांखे पंहिंजी लैंग्वेज ते ग्रिप हुजणु खपे, नंबर 1। ॿिए नंबर ते जीअं हाणे आउं यूनिवर्सिटी में बि ईअं कंदो आहियां त जॾहिं आउं क्लास में वेंदो आहियां त मुंहिंजी जेका नैरेटिवनेस हूंदी आहे उहा त अंग्रेज़ी में हूंदी आहे, पर आउं ॾिसंदो यार हीउ ॿारु सम्झे न पियो, मूंखे एक्सप्लेन करिणो आहे, त आउं मुंहिंजो मक़सदु हुनखे सम्झाइणु त हुनजी जेका मदर टंग हूंदी आहे आउं फ्री फॉर ऑल कंदो आहियां। बाबा तव्हांखे उर्दू में सवाल पुछणो आहे फ्री, तव्हांखे अंग्रेज़ी में पुछणो आहे फ्री, सिंधी में पुछणो आहे फ्री, मूंखे थोरी घणी बलोची पछतो बि अचे थी अगरि पुछणी आहे त तव्हां, मुंहिंजो मक़सदु तव्हांखे सम्झाइणु आहे ऐं तव्हांजो मक़सदु तव्हांखे सम्झाइणु आहे। असांखे लैंग्वेज बैरियर्स खे छॾणो पवंदो, फोकस करणो पवंदो त ॿारु गेन करे पियो। इवन दो इन द वाइवा में अगरि ॿारु तव्हांखे पंहिंजी मदर टंग में तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु ॾिए थो, गिव हिम मार्क्स। इहो न सोचियो त अंग्रेज़ी में ॾिनो या न ॾिनो, अंग्रेज़ान थोरी थियणु आयो आहे, उहो इंग्लिश डिपार्टमेंट असां अलॻि आहे। इन करे मुंहिंजो एक्सपोजर जेको ओवरऑल दुनिया में इहो रहियो आहे, पंहिंजे कल्चर खे न छॾियो, पंहिंजी लैंग्वेज खे न छॾियो। बहितरीन तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ऐं प्रोग्राम में इलाही असांजूं ॻाल्हियूं वैल्यूएबल ई रहियूं आहिनि। सो अवां हिकिड़ी ॻाल्हि कई त अहसास कमतरी में असां अहसास कमतरी या अहसास बरतरी में जल्दी सां अची वेंदा आहियूं। उन जूं काफ़ी सारियूं असां जेकॾहिं रीज़न्स ते वञूं था त घणा सारा रीज़न्स आहिनि। असां घर जी तालीम ॾिसूं, माहौल ॾिसूं, वरी पोइ जेको असांजो समाजी रवैया जेके हूंदा आहिनि उहे जॾहिं असां ते इम्पोज़ कया वेंदा आहिनि। सो साइकोलॉजिकली जेकॾहिं ट्रम्प्स में वञिजे त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां टाइम असां शॉर्ट आहे, असां इनखे डिस्कस कोन करे सघंदासीं, पर यस मां अव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त भला अहसास कमतरी या अहसास बरतरी खां कीअं बचियो वञे? तालीम बहितरीन वे आहे। माण्हू केॾो बि कमज़ोर आहे, केॾो बि पुठिते पियल आहे, ग़रीब आहे, अमीर आहे, उहो अलॻि शइ आहे, पर हिकिड़ो माण्हू जेको होशियारु आहे, पढ़े थो, महिनत करे थो, उहो दुनिया में अॻियां निकिरे थो। ठीकु आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मेरिट पाणी वांगुरु आहे, उनखे को बि बंदि नथो रोके सघे। कंटिन्यूस महिनत कंदो रहे माण्हू त इहा गुरबत जो अहसास कमतरी, पुठिते पियल इलाइक़नि जी अहसास कमतरी, ॿोली जी जेका बि हुनखे अहसास कमतरी आहे या अहसास बरतरी आहे, उनखे अगरि तइलीम सुठी आहे माण्हू खे, उहो सभिनि खे इहे सभु बैरियर्स टोड़े थी वञे। सो तइलीम ई वाहिद हल आहे। ऐं कानून जी पासदारी, कंहिंसां कंहिंजो हक़ न मारिजे, कंहिंखे सां ज़्यादती न कजे। असां बेसिक ह्यूमन राइट्स जेके चऊं था, फंडामेंटल राइट्स चऊं था, उन्हनि जी पासदारी कई वञे त इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं हलियूं। बहितरीन। सो यस, असां वटि हाणे वक़्त जूं घड़ियूं असांखे इजाज़त कोन थी ॾियनि। अव्हां खां असां पुछंदासीं त सुबुह मेहरान में अची करे अव्हांखे कीअं लॻो ऐं लास्ट में तव्हांजो नियापो छा हूंदो। मां चाहींदसि त उस्तादनि जे लाइ जेकॾहिं को मैसेज ॾींदा त यकीननि शागिर्दनि लाइ, उस्तादनि लाइ अव्हांजो मैसेज ॾाढो बहितरीनु रहंदो। पहिरीं ॻाल्हि त सुबुह मेहरान में अची ॾाढो सुठो लॻो। तव्हां जूं साईं जूं ॾाढियूं ॻाल्हियूं कुलारियूं ॿुधियूंसीं, असांजो शौर वधियो।
बाक़ी रहियो जेसि ताईं शागिर्दनि ऐं उस्तादनि लाइ उस्ताद हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे मुआशरे जो, उहो का डिग्री वठी का उहिदो वठी करे अगरि पंहिंजो कमु बीहारे थो छॾे त उन ज़िंदगी में अॻियां कुझु बि न कयो। उस्ताद उहो सुठो आहे जेको उस्ताद थियण खां पोइ बि पढ़े थो, पोइ बि सिखे थो। असां जॾहिं क्लास में दाख़िल थींदा आहियूं ऐं पहिरियों जुमिलो इहो चवंदो आहियां त आउं अॼु अव्हां वटां पढ़णु आयो आहियां। शागिर्द सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं अकुल जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। उस्ताद खे पंहिंजी इल्म खे कॾहिं बि स्टॉप न करणु खपे, रिसर्च जो पढ़ण जो। उस्ताद जो वॾे में वॾो कमु रिसर्च आहे, ठीकु आहे, साइंटिस्ट आहे, उहो सोशल साइंटिस्ट आहे या नेचुरल साइंस जो माण्हू आहे, त उहो पंहिंजी रिसर्च कंटिन्यू कंदो वधे, अॻियां वधे। ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके PhDs आहिनि उहे पंहिंजो कमु वधाईंदा आहिनि। नंबर 1। नंबर 2, तव्हांखे जेको इल्मु आहे, जेको हुनर आहे, उहो डिलीवर करियो। इहो कर्ज़ु आहे, इहो असां ते लाइबिलिटी आहे। अगरि आउं का शइ पढ़ी आयो आहियां, सिखी आयो आहियां, ऐं पंहिंजी क़ौम खे नथो डिलीवर करियां त आउं क़ौम जो ॾोहारी आहियां। अगरि आउं PhD करे आयो आहियां, रिसर्च आहे, ॼाणा थो, मूंखे इन शयुनि जी ख़बर आहे, न मूं माण्हू तयारु कया त आउं ॾोहारी आहियां। असां माण्हू था ठाहियूं, ठीकु आहे, माण्हुनि जो शऊर था ठाहियूं। अगरि असां उहो प्रॉपर न ठाहियो, सिर्फ़ु नौकिरी मिलण खां पोइ स्टॉप थी वियासीं त असां पंहिंजी ग़लती कयूं। बाक़ी रहियो ॻाल्हि शागिर्दनि जो, शागिर्द लाइ ॿिनि शयुनि जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। हिकु त उनखे महिनत अचे, ॿियो पंहिंजे अदब अख़लाक खां ॿाहिरि न वञे। बहितरीन, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो सुठो, ॾाढो काराइतो अव्हांजो मैसेज। ऐं शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी, अव्हां असांजे प्रोग्राम में आयो, टाइम ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम ॾाढो काराइतो असांजे व्यूवर्स ताईं पहुतो आहे। ऐं मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त माण्हूअ खे इंसान थियण जे लाइ बि हिकिड़े वक़्त जी ऐं हिकिड़ी तरबियत जी घुर्ज पवे थी। सो उन प्रोसेस में हलणु मुंहिंजे ख़्याल सां वधीक ख़ूबसूरत आहे। यस, तव्हां खां असां मैसेज वठंदासीं, अव्हांखे सुबुह मेहरान प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? पहिरीं त थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी, मूंखे हिते घुराइण जे लाइ, ऐं डायरेक्टर साहब अदा मुर्तज़ा जो ऐं मेहरान TV नेटवर्क जो। छो त हूअं जेको मैसेज असां शायदि इंडिविजुअली वधि में 100 माण्हू 1000 माण्हुनि ताईं पुॼायूं था, हींअर ही असां करोड़नि माण्हुनि ताईं एप्रोचेबल आहिनि। ही ॻाल्हियूं जेके असां जेके सिर्फ़ु हिकिड़े सर्किल्स में करियूं था, ही मेहरान TV जे थ्रू, उनजे रिसोर्सिस जे थ्रू ऐं उन्हनि जे इंटेंशन जे थ्रू। मेहरान TV हमेशह खां एजुकेशन ते फोकस कयो आहे, त आउं CEO जेको आहे उनखे, मोराई साहब, उनखे बि एप्रिशिएट कंदुसि, छो त शुरू खां वठी जॾहिं खां ही चैनल खुलियो आहे उन एजुकेशन ते फोकस कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अचो सभु गॾिजी करे पंहिंजा इदारा बचायूं, पंहिंजनि ॿारनि खे मोटिवेट करियूं। सिर्फ़ु हायर एजुकेशन कमीशन न आहे, पर प्राइमरी एजुकेशन बि आहे। पढ़ियल लिखियल माउ खपे, पढ़ियल लिखियल पीउ खपे, पढ़ियल लिखियल जेको आहे भाउ खपे, भेण खपे, मिट खपनि, माइट खपनि। तॾहिं असां में सिविक सेंस ईंदो, तॾहिं हिते कानूनी बालादस्ती थींदी, तॾहिं असां जेको आहे उहो बाशऊर क़ौमनि में, तरक़ी याफ़्ता क़ौमनि में थींदासीं। मुंहिंजो मैसेज सिर्फ़ु इहो। बहितरीन, ॾाढो सुठो, ॾाढो काराइतो अव्हांजो बि मैसेज। थैंक्स टू वुड बी हियर व्यूवर्स। वक़्त जूं घड़ी हाणे असांखे वधीक इजाज़त ॾियनि कोन थियूं। सो इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान, खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। हिन पूरे प्रोग्राम सां ख़ासि तावन रहियो ज़ीरा प्लस जो, ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। सो हींअर मूंखे ॾींदा इजाज़त ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजे दुआनि में रखंदा यादि। अल्लाह वाहिद।